ॿ पोड़ा पाण में ॻाल्हियूं कंदे खिली खिली खेरा थी रहिया हुआ त उतां गुज़रंदड़ हिकु रायगर उन ॿिन्ही खां एतिरो ख़ुशि थींदो ॾिसी उन्हनि खां सबबु पुछियो। उन्हनि ॿिनि मां हिकु पोड़े पंहिंजे टहकनि खे रोकींदे चयो त असां मुल्क जा मसइला हल करण लाइ हिकु शानदार मनसूबो ठाहियो आहे। उहो ही त समूरी क़ौम खे जेल में विधो वञे ऐं उन सां गॾु हिकु गॾे खे पिणु जेल में विधो वञे। रायगर हैरत मां ॿिन्ही खे ॾिठो ऐं चयो त इहो सभु त सही आहे, पर उन सभिनीनि सां गॾु गॾे खे छो क़ैद कयो वञे। ॿिन्ही पोड़नि वॾा टहक ॾींदे हिकु ॿिए खे ॾिठो ऐं हिकु पोड़े ॿिए खे चयो त रहीमो, ॾिठई माण्हुनि जी हालति, यकीन अची वई न मुंहिंजी ॻाल्हि जो मूं तोखे न चयो हो त ही क़ौम पंहिंजे बारे में परेशान न थींदी। सभिनी खे बसि गॾे जी ॻणती आहे।